नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त अवामी तहरीक जे एतिहाद अॻुवान इमदाद हुसैन चांग पारां मुख़्तलिफ़ ॻोठनि खे पंहिंजो ख़र्च ते मिठे पाणी वाटर सप्लाई जी स्कीमूं पंहिंजे ख़र्च ते लॻाराए ॾिनियूं आहिनि। जिथे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चूंडियल पारां तक जे अवाम खे बुनियादी सहूलियतूं ॾियणु घुरिजनि, उते पीपी जे नुमाइंदनि बजा ताज़ा चूंड में अवामी एतिहाद जे प्लेटफॉर्म ते चूंड विढ़ंदड़ मरहूम मियां हाजी गोश बख़्श चांग जे जाननिसार ऐं अवामी एतिहाद जे सरबराह मियां हाजी इमदाद अली चांग तक जे मुख़्तलिफ़ ॻोठनि अली शेर चांग सरकारी अस्पताल, गवर्नमेंट प्राइमरी स्कूल, गवर्नमेंट मिडिल स्कूल, गर्ल्स स्कूल खे पंहिंजे ख़र्च ते मिठे पाणी जूं स्कीमूं लॻाए ॾिनियूं। हिन ॻोठ में जर जो पाणी 2500 सनीका खां वधीक ज़हरीलो थी वियो, जॾहिं त कुझु ॾींहं खां अॻु यूसी लाखो ऐं यूसी होत ख़ान जलबाणी खे पिणु 2 एम्बुलेंसूं पिणु फी सबीला ॾिनियूं। ॿिए तरफ़ सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अवामी एतिहाद जे अॻुवान मियां हाजी इमदाद चांग ॿुधायो त अवामी एतिहाद जे अॻुवानी सरबराह मियां हाजी गोश बख़्श चांग जी छॾियल मिशन खे तकमील खे पुॼाइण लाइ इलाइक़े जे माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं मुहैया करण लाइ का कसर न छॾी वेंदी। हिन वधीक चयो त ज़िले नौशरो फेरोज़ जे पीपी पारां चूंडियल नुमाइंदा अवाम खे वोट वठी खेनि विसारे छॾियो ऐं इक़्तिदार जे नशे में अगो निंड में सुतल आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।